ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 7/6/2026। अव्यक्त वार्ता जो रिवाइज कोर्स 31/3/2010। पूर्वज ऐं पूज्य जे समान में रहो, मनसा द्वारा सर्व जी पालना करो, पूरे वृक्ष खे सकाश ॾियो। अॼु बाप दादा पंहिंजी चारों ओर जे पूर्वज ऐं पूज्य आत्माउनि खे ॾिसनि था। पूर्वज आत्माऊं पंहिंजे खे सम्झंदा आहियूं। पूज्य आत्माउनि जो निवास किथे आहे? पंहिंजी झाड़ खे साम्हूं लाहियो, उन में ॾिसो तव्हांजो स्थान किथे आहे। ॼाणंदा आहियो तव्हां पूर्वजनि जो स्थान जड़ में आहे। झाड़ जे जड़ में बि आहे, तने में बि आहे। त जड़ जे द्वारा ई सॼे वृक्ष खे पालना मिलंदी आहे न। त तव्हां ई सॼे वृक्ष जे टाल डालियूं व पतनि जी पालना करण वारा आहियो। सकाश ॾियण वारा पूर्वज आहियो। पूर्वज सां गॾु पूज्य बि आहियो। तनो बि लास्ट पते खे बि सकाश मिलंदी आहे तने द्वारा। त पंहिंजे खे सॼे वृक्ष खे सकाश ॾियण वारो अनुभव कंदा आहियो। नशो रहंदो आहे कि असां पूर्वज सर्व आत्माऊं रूपी टाल टालियूं व पतनि खे सकाश था ॾियूं। जीअं ब्रह्मा बाप खे ग्रेट ग्रैंड फादर चइबो आहे, त हुननि जे तव्हां साथी ॿार बि मास्टर ग्रेट ग्रैंड फादर आहियो। सॼे वृक्ष जी आत्माउनि जी तव्हां पूर्वज आत्माउनि जी तरफ़ आकर्षण आहे। तव्हां पूर्वज आत्माऊं उन्हनि जी पालना शक्तियुनि द्वारा कंदा आहियो। जीअं हाणे पूर्वज आत्माउनि जी पालना बाप कई, त बाबा कीअं कई? शक्तियुनि द्वारा कई न। वैसे तव्हां बि पूर्वज जे नाते शक्तियुनि द्वारा उन्हनि जी पालना करण वारा आहियो। अॼुकल्ह ॾिसंदा आहियो सभी आत्माऊं दुखी आहिनि, पुकारनि थियूं पंहिंजे देवी देवताउनि खे, अचो असांजी रक्षा करो, असांखे शांती ॾियो, शक्ति ॾियो। ओ क्षमा जी सागर पूर्वज असांजी असांखे पालना ॾियो। त अॼु इहा आवाज़ तव्हां पूर्वज आत्माउनि जे कननि में ॿुधाए मिले थो। अनुभव कंदा आहियो कि असां ई पूर्वज आहियूं। सॼे वृक्ष में ॾिसो जो अन्य धर्म वारी आत्माऊं बि आहिनि। त वृक्ष जे टाल टाली हुजण जे कारण उहे बि तव्हांखे हुन नज़र सां ॾिसंदियूं आहिनि। उन्हनि जे बि पूर्वज तव्हां आहियो। कोई बि धर्म वारी आत्माउनि सां तव्हां जॾहिं मिलंदा आहियो त इहे सम्झंदा आहियो कि इहे बि असांजी वृक्ष जी टाल टालियूं आहिनि। उहे बि जॾहिं तव्हां सां मिलंदा आहिनि त सम्झंदा आहिनि कि इहे पंहिंजा आहिनि। पंहिंजेपन जो अनुभव हुन आत्माउनि खे बि थियणो आहे। त एतिरो नशो, एतिरो अंदर सां तव्हां माण्हुनि वटि रहम ईंदो आहे। उहे चिल्लाइनि था रहम करो। त हाणे समय अनुसार तव्हां सभी पूर्वज आत्माउनि खे मनसा द्वारा शक्तियुनि जी पालना करणी आहे। उन्हनि खे आवश्यकता आहे त जेतिरो तव्हां पंहिंजे पूर्वज जे नशे में रहंदव ओतिरो ई तव्हां द्वारा उन्हनि जी पालना थींदी। तव्हां पूर्वज जे नशे में रहो त उन्हनि जी पालना थींदी रहंदी। वैसे बि ॾिसो कंहिंजी बि पालना लौकिक में बि वॾनि खां थींदी आहे। उहो ई उन्हनि जे शरीर जे खाइण पीअण पढ़ाई जो सोर्स ऑफ इनकम आहे। उन्हनि जो प्रबंध कंदा आहिनि। त जीअं बाप आहे, तव्हां सभी ॿारनि जी भिन्न शक्तियुनि सां पालना कई। वैसे हाणे तव्हांजो कार्य आहे सॼे वृक्ष जे टाल टालियूं पतनि जी पालना करणु। अहिड़ो उमंग तव्हां पूर्वज आत्माउनि खे ईंदो आहे। नशो आहे। पूज्य बि आहियो न। ॾिसो सॼे ड्रामा में जेतिरो तव्हां आत्माउनि जी क़ाइदे प्रमाण पूजा थींदी आहे, ओतिरो पूजा कोई बि महात्मा धर्म पिता जी न थींदी। तव्हांजी पूजा नियम प्रमाण आरती थियणु, भोग लॻाइणु, ईअं कंहिंजी बि न थींदी। गायन ॾिसो तव्हांजो क़ाइदे प्रमाण कीर्तन थींदो आहे। कंहिंजो बि अहिड़ो गायन न थींदो आहे। त तव्हां पूर्वज सां गॾु पूज्य बि आहियो। ड्रामा में तव्हां जहिड़ो पूजन ऐं गायन कंहिंजो बि न आहे, है न। पूर्वज ऐं पूज्य, असां पूर्वज आत्माऊं बि आहियूं ऐं पूज्य
पूज्य आत्मायूं बि आहिनि। हिन नशे में रहो त उन्हनि जी पालना थींदी रहंदी। बाप दादा अहिड़ी तव्हां पूज्य ऐं पूर्वज आत्माउनि खे ॾिसी केतिरा ख़ुशि थी वेंदा आहिनि। बाबा जे दिलि में बार बार ये गीत वॼंदो आहे, वाह मुंहिंजे सर्व वृक्ष जे पूर्वज ऐं पूज्य आत्मायूं वाह। त अॼुकल्ह बाप दादा तव्हां सभी ॿारनि खे जो पंहिंजो सुमान आहे, बाप समान संपन्न संपूर्ण ठहिण जो उहो रूप ॾिसणु चाहींदा आहिनि। उनजे लाइ हिकु ॻाल्हि ॿारनि खे ध्यान में रखणी आहे। बाप दादा ॾिठो आहे कि सभी ॿार पुरुषार्थ ॾाढो सुठो बि कंदा आहिनि, लेकिन सदा शब्द हर हिक खे पंहिंजी पुरुषार्थ में ऐड करिणो आहे, अटेंशन ॾियणो आहे। बाप दादा ॿारनि खां पुछंदा आहिनि कि जीअं बाप दादा तव्हां सभी ॿारनि खे श्रेष्ठ सुमानदारी आत्मा जे रूप में ॾिसंदा आहिनि, वैसे तव्हां पंहिंजी खे बि ईअं सुमानदारी सम्झंदा आहियो? बाप दादा ॾिठो आहे कि ॿार बि चाहींदा आहिनि कि असां बि हाणे पंहिंजे राज्य में हलूं, हाणे घर हलूं। इहे बि गीत मन में ॻाईंदा रहंदा आहिनि, हाणे घर वञिणो, हाणे रिटर्न जर्नी करणी। हिन जे लाइ बाप दादा पहिरों बि चयो आहे कि सॼे समय पंहिंजे खे कोई न कोई सेवा में बिज़ी रखो। बाप दादा ॾिठो आहे कि सेवा में रुचि आहे, सेवा जो उमंग उत्साह हाणे बि ॿारनि में आहे। सॼी सेवा जे समाचार बि बाप दादा ॿुधंदा आहिनि, लेकिन बाप दादा तीव्र गति जे अॻियां वधण लाइ ॿारनि खे विशेष अटेंशन ॾिलाईंदा आहिनि कि सिर्फ़ु हिकु वाचा जी सेवा न, सेवा कंदा आहियो त हिकु समय ते 3 सेवायूं इकट्ठी करो। मनसा द्वारा सिकांश, वाचा द्वारा ज्ञान, कर्मणा अर्थात पंहिंजे संबंध संपर्क द्वारा, चेहरे द्वारा अहिड़ी सेवा करो जो उन जो बि प्रभाव साथ साथ सेवा ते पए। हिकु समय में 3 सेवायूं इकट्ठी करो। छो जी हाणे आत्मायूं सेवा जे लाइ चाहींदियूं आहिनि कुझु फ़र्क़ु हुजे, कुझु बदिलणो खपे, त हिकु समय में 3 सेवायूं करे सघंदा आहियो। चेक कंदा आहियो कि जंहिं समय वाणी जी सेवा कंदा आहियो उन समय मनसा द्वारा, कर्मणा द्वारा अर्थात संबंध संपर्क द्वारा भी सेवा थींदी रहे, थींदी आहे। साथ साथ जो सम्झंदा आहिनि कि असां हिकु ई समय ते 3 सेवायूं कंदा आहियूं, उहा हथु ठाहियो। हिकु ई समय ते 3 सेवायूं, त हाणे अटेंशन प्लीज़। कॾहिं कॾहिं न, छा थींदो, सेवा त कंदा ई आहियूं, लेकिन सेवा सां गॾु गॾु पंहिंजे में साथियुनि में संतुष्टता, छो जी सेवा जो फल आहे संतुष्टता व ख़ुशी। संतुष्टता हुजणी खपे, छो जी सेवा जो फल आहे संतुष्टता व ख़ुशी। त चेक करो, सेवा त कई, लेकिन पहिरों जो ॿुधायो कि सेवा कई तॾहिं थींदी आहे जॾहिं सेवा जी ख़ुशी तॾहिं थींदी आहे जॾहिं स्वयं साथी वायुमंडल सभु संतुष्टता जा वाइब्रेशन में हुजनि। सेवा जी सफलता जी 3 ॻाल्हियूं विशेष ॿुधायूं, यादि हूंदी न। पहिरियों नंबर सेवा अर्थात निमित भाव, ॿियो आहे निर्माण भावना, टियों आहे निर्मल वाणी, भाव भावना ऐं स्वभाव। ये सभी साथ साथ सेवा में आहिनि त स्वयं भी संतुष्ट ऐं साथी भी संतुष्ट। भाव आत्मिक भाव, निमित भाव कि मां निमित आहियां, निर्माण भाव, छो जी जॾहिं असां ख़ुदि ठही वेंदा आहियूं त थोरो अहंकार न अची वञे, हिन करे निर्माण असांखे नव निर्माण करिणो आहे। ऐं वाणी निर्मल हुजणी खपे, तॾहिं स्वयं बि ऐं साथी बि संतुष्ट। जंहिंजी सेवा कई उहो बि अॻियां वधंदा। निमित भाव वारे ॿारनि जी तरफ़ संबंध जोड़दा, ऐं निमित भाव न त बाप जे नज़दीक एतिरा न ईंदा। त जॾहिं बि सेवा कंदा आहियो चेक करो कि भाव भावना स्वभाव ठीकु रहियो। ऐं अॼुकल्ह बाप दादा ॾिठो आहे कि जो मूल ॻाल्हि आहे बाप दादा जी, हर हिक खे पंहिंजे खे चाहे काथे बि सेवा जे लाइ वेंदा आहियो चेक करो कि साथी संतुष्ट रहिया, छो जी सेवा जी सफलता संतुष्टता जो फल प्राप्त थियणो।
है न, ख़ुशी प्राप्त थींदी। साथ साथ हिकु ॻाल्हि बाप दादा इशारो ॾियनि था कि हलंदे फिरदे संगठन में बि रहींदे कोई न कोई जो साथ सेवा में हूंदो ई आहे। त हिकु ॿ खे आत्मिक स्वरूप में ॾिसो, आत्मा जे रूप में ॾिसंदा बि आहियो, अभ्यास बि कंदा आहियो, लेकिन जॾहिं आत्मा ॾिसंदा आहियो त आत्मा जा ओरिजिनल संस्कारनि सां ॾिसंदा आहियो या मिक्स संस्कारनि सां, उहो बि ॾेखारे में ॾींदो आहे। आत्मा ॾिसो हिन में पास आहे, लेकिन संस्कारनि कंहिं संस्कारनि सां ॾिसंदा आहियो, बसि इहा शुद्ध आत्मा आहे। ये फलानो आहे, ये अहिड़ो आहे, ये न, बसि ये शुद्ध आत्मा आहे, ॾाढी सुठी आत्मा आहे, बाबा जो ॿार आहे। अगरि तव्हांखे ओरिजिनल संस्कार यादि करण में थोरो टाइम लॻे त, या मिक्स संस्कार उहो बि ॾेखारे में ॾींदा आहिनि। आत्मा ॾिसो त पास आहे, लेकिन कंहिं संस्कारनि सां ॾिसंदा आहियो। छा आत्मा जे ओरिजिनल संस्कारनि सां कनेक्शन में ईंदा आहियो, या वर्तमान संस्कार बि साम्हूं ईंदा आहिनि? त बाप चवंदा आहिनि कि अॼु खां कंहिंखे बि हिकु त आत्मा रूप में ॾिसो, लेकिन आत्मा जे ओरिजिनल संस्कार हुन रूप में ॾिसो। त कॾहिं बि आपस में जो कॾहिं ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि उहो न थींदियूं। हाणे आत्मा रूप में ॾिसंदा आहियो, लेकिन साथ में वर्तमान संस्कार बि साम्हूं अची वेंदा आहिनि, है न। आत्मा रूप में त ॾिसंदा आहियो, लेकिन ई फलानी अहिड़ी ईअं ॾिसंदा आहियो। त आपस में जो संपूर्ण स्थिति हुजणी खपे, हुन में दूरी थी वेंदी आहे। बसि इहे सभु आत्मायूं आहिनि ऐं बाबा जी संतान आहे। त ओरिजिनल संस्कार वारी आत्मा ॾिसो त हीअ हाणे संगठन में रुकावट ईंदी आहे, उहा रुकावट ख़तमु थी वेंदी। ये ब्राह्मण परिवार श्रेष्ठ परिवार आहे, परिवार जी ॾाढी महिमा आहे। ये ईश्वरीय परिवार बार बार न मिलंदो आहे, कल्प में हिकु बार मिलंदो आहे। ये ईश्वर परिवार मिलियो, एतिरो वॾो परिवार सॼे कल्प में कॾहिं न मिलंदो। परिवार जी बि विशेषता खे ॼाणो, परिवार में हलणु हिकु महान सब्जेक्ट आहे। पहिरियों बि ॿुधायो हुयो, हिन ज्ञान जो फाउंडेशन निश्चय ऐं निश्चय जो 4 ॻाल्हियूं आहिनि। बाप दादा साथ में आहिनि, नॉलेज में, ड्रामा में, परिवार में, सभिनि में निश्चय हुजे त निश्चय बुद्धि आहियो, सहज पुरुषार्थी ठही वेंदा आहियो। बाप दादा सां गॾु स्वयं में नॉलेज, ड्रामा, परिवार, जीअं बाप दादा में निश्चय आहे, ईअं परिवार में बि निश्चय आवश्यक आहे। जीअं ॾिसो, जॾहिं तव्हां कोई बि ॻाल्हि जी पैकिंग कंदा आहियो त छा कंदा आहियो? चारई सब्जेक्ट चारई तरफ़ सां टाइट कंदा आहियो। हिकु तरफ़ सां अगरि टाइट न कयो त हलचल थींदी। ईअं ई बाप नॉलेज में बि विशेष ड्रामा ऐं परिवार, अगरि 4 ई ॻाल्हियूं मज़बूत न त विघ्न ईंदा आहिनि। विघ्ननि खे पार करण में अटेंशन ॾियणो पवंदो आहे। हिन करे परिवार जी चाहना, परिवार सां प्यार, हिकु ॿ खे सम्झणु, इहे ॾाढो आवश्यक आहे। पूर्वज ऐं पूज्य आहियो, त इहे ॻाल्हियूं बि पंहिंजे में व साथियुनि में लाइणियूं आहिनि। छा बि हुजे नंबरवार त आहे, लेकिन ब्राह्मण परिवार जो विशेष ॻाल्हि आहे दुआ ॾियणु, दुआ वठणु। कई बार चईंदा आहिनि कि ॿियनि ते ॿिया क्रोध कंदा आहिनि। हाणे दुआयूं वठंदा कीअं? दुआ त वठंदा न, क्रोध कंदा। बाप दादा चईंदा आहिनि, अच्छा संस्कार वश उहे बदुआ ॾींदा आहिनि। तव्हां दुआ ॾियणु चाहींदा आहियो, लेकिन उहे बदुआ ॾींदा आहिनि। लेकिन उन्हनि जे बदुआ ॾिनी, लेकिन वठण वारो केरु? वठण वारा तव्हां आहियो या उहे ॾियण वारा आहिनि, तव्हां वठण वारा आहियो। त हुनजी बदुआ तव्हां वती छो? अगरि आत्मा खे ओरिजिनल संस्कारनि सां ॾिसो त तव्हांखे रहम ईंदो। स्वयं बि सेफ रहो, बदुआ न वठो। वठण वारा त तव्हां आहियो, न ॾियो न वठो, है न।
बाप दादा अॼु सभी ॿारनि खे होमवर्क ॾींदा आहिनि कि कॾहिं बि कंहिंखे आत्मा रूप में ॾिसो, वर्तमान संस्कार जे रूप में न ॾिसो। आत्मा चयो त हुन आत्मा जा बि निजी संस्कार आहिनि। निजी संस्कार जे रूप में संबंध में अचो, दृष्टि ॾियो, हुन दृष्टि सां ॾिसो त इहे जो विघ्न पईंदा आहिनि, जे कारण पुरुषार्थ में तीव्र गति न ईंदी आहे, त हाणे वृत्ति बदलंदी, दृष्टि बदलंदी त ॻाल्हियूं समाप्त थी वेंदियूं। त बाबा जैसे कि चवनि था, विघ्ननि खे समाप्त करण जो साधन आहे हर हिक खे आत्मिक स्वरूप में ॾिसो, हुनजे ओरिजिनल संस्कारनि सां ॾिसो, ओरिजिनल संस्कारनि सां संबंध में अचो, दृष्टि में बि हुन दृष्टि सां ॾिसो। कंहिंजी छा बि ॻाल्हियूं ॾिसंदा आहियो। बाप दादा पहिरियों बि चयो हुई त सदा तव्हां ब्राह्मण परिवार जो हिकु ई फ़र्ज़ु आहे असांजो, शुभ भावना, शुभकामना ॾियणु ऐं शुभकामना वठणु, बसि ॿियो कुझु करिणो ई न आहे। हुन संस्कार सां ॾिसो, हलो। हिकु ॿियो बि ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि, पहिरियों बि ॿुधायो हुयो त छा संगठन में कॾहिं कॾहिं प्रदर्शन परचिंतन परमत जी तरफ़ आकर्षित थी वेंदा आहिनि। हाणे हिन टिन्हिनि जा पर कटो, हिकु पर रखो, उहो हिकु पर आहे परोपकार। परोपकार करिणो आहे, परोपकारी आहे, ब्राह्मणनि जो स्वभाव आहे परोपकारी, प्रदर्शन न। इहा पर कटो, इहे टे ॾाढो नुक़सान ॾींदा आहिनि। पर हिन करे पंहिंजो सुमान सदा इहे यादि रखो कि मुंहिंज ब्राह्मण आत्मा जो सुमान ई आहे परोपकार। त ॿियो सीज़न में बाप दादा हर हिकु ॿार में इहे परिवर्तन ॾिसणु चाहींदा आहिनि। थी सघंदो आहे बाप दादा मुबारक ॾींदा आहिनि, हिकु ॿ खे अटेंशन दिलाईंदा रहंदा आहिनि। छा करिणो आहे? रोज़ु राति जो सुम्हण खां पहिरियों बाप दादा खे गुड नाइट करण खां पहिरियों सॼे ॾींहं जो पोता मेल ॾियणो आहे। सुठो कयो या बुरो, जो बि कयो उहो बाप खे पोता मेल ॾेई करे पंहिंजी बुद्धि खे ख़ाली करे गुड नाइट करिणो आहे। बाप जी यादि में सुम्ही पओ, पोइ तव्हांजी निंड ॾाढी सुठी हूंदी। पहिरियों पंहिंजे खे ख़ाली करिणो आहे, बुद्धि में कोई ॻाल्हि न रखणी आहे। बाप जे रूप में सॼो पोता मेल सची दिलि सां ॾियो त तव्हांखे धर्मराजपुरी में वञण जी आवश्यकता ई न पवंदी। सच्ची दिलि ते साहिब राज़ी हुजणो, त धर्मराजपुरी में न वञिणो आहे। त अॼु ताईं जो ग़लतियूं कयूं आहिनि, जेतिरी तव्हांखे यादि आहे न जीवन जी, सभु बाबा खे ॿुधाए करे क्षमा मांगो ऐं अॼु खां रोज़ु राति जो पंहिंजो पूरो पोता मेल भॻवान खे ॾिजो, बाबा खे। त होमवर्क मिलियो, हिकु त पंहिंजे पूर्वजो पूज्य स्वरूप जी सेवा हलंदे फिरंदे करे सघंदा आहियो। बाबा ॾिठो आहे, इहे जनक बच्ची तबियत ख़राबु हूंदे हुए बि कराची जी सेवा में विशेष मन सां सकाश ॾिनई। चाहे निमित कोई बि आहे, लेकिन हिन प्रैक्टिकल में कई, हुतां जी आत्माउनि खे सकाश मिली ऐं अॻियां अॻियां उमंग बि वधे थो। त अहिड़े बाप दादा प्रैक्टिकल में एग्ज़ाम्पल ॾिठई, तव्हां सभी बि करे सघंदा आहियो। दुखियनि खे, चिलाइण वारनि खे ख़ुशी जी लहर पहुचाए सघंदा आहियो। तव्हांजे भॻत तव्हांखे पुकारनि था, असांजी देवी, असांजो देवता कॾहिं ईंदो, रहम करो। तव्हांखे ॿुधाए में न ॾींदो आहे, लेकिन बाप खे त ॾाढो ॿुधाए में ॾींदो आहे। हर हिकु इष्ट खे पुकारंदा आहिनि, तव्हां न ॼाणंदा आहियो कि असांजा भॻत कहिड़ा आहिनि, लेकिन भॻतनि त ॼाणंदा आहिनि, उहो त पुकारंदा आहिनि। तव्हां हर ब्राह्मण आत्माउनि जा भॻत आहिनि, चाहे ढिला हुजनि, चाहे होशियार हुजनि, भॻत तव्हांजा बि आहिनि। सॼी जड़ में वेठा आहियो न, त तव्हांखे तव्हांजो सकाश जो पार्ट आहे।
त हाणे मनसा सेवा खे वधायो। जेतिरो बिज़ी रहंदा ओतिरो निर्विघ्न रहंदा। करे सघंदा आहियो। मनसा सेवा करणु ॼाणंदा आहियो। अच्छा, नियम पूर्वक कंदा आहियो या कॾहिं कॾहिं? अगरि कॾहिं कॾहिं कंदा आहियो त उनखे रेगुलर करो। अगरि थोरी कंदा आहियो त उनखे ॿियो वधायो। श्री सॼे कल्प जो आधार हाणे जी सेवा जो फल आहे। त सॼे कल्प जो आधार आहे हाणे जी सेवा जो फल। पूरे कल्प जो आधार। चाहे पुजारी ठहींदव चाहे राज्य अधिकारी ठहींदव, ॿिन्हिनि जो आधार हाणे जी सेवा ते आहे। हाणे जी अवस्था, हाणे जा बोल, हाणे जा संबंध संपर्क। बाबा त चईंदा आहिनि 21 जन्म वर्ष, लेकिन बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि पूरे कल्प। हिन करे बाप दादा चईंदा आहिनि कि जेतिरी परसेंटेज हाणे आहे उन सां वधणी खपे। वैसे त बाप दादा पहिरियों खां ई चईंदा आहिनि करिणो आहे त हाणे बि करो। कॾहिं न, बाप दादा खे कॾहिं जा गीत ॾाढा ॿुधाए में ॾींदा आहिनि। ॾाढा सुठा करे ॿुधाईंदा आहिनि। लेकिन बाप दादा खे कॾहिं जा गीत सुठा न लॻंदा आहिनि। हाणे जा गीत सुठा लॻंदा आहिनि। तुरंत दान महापुण्य। त सम्झो हाणे छा करिणो आहे। बाप दादा सभी चारों ओर जे ॿारनि खे ॾिसी ख़ुशि बि थींदा आहिनि, छो जो बाप दादा ॿारनि जे सवाइ अकेलो कुझु न करणु चाहींदा आहिनि। हिन करे हर रोज़ु ॿारनि जो आह्वान कंदा रहंदा आहिनि। तीव्र पुरुषार्थी ॿार, मिठे ॿार, प्यारे ॿार हाणे हलो। अच्छा, चारों ओर जे ॿारनि खे बाप दादा ॾिसी करे चाहे सम्मुख वेठा आहिनि चाहे किथे बि वेठा आहिनि, लेकिन सभिनि खे बाप यादि आहे। ऐं बाप खे बि केरु यादि आहे? चारों ओर जा ॿार यादि आहिनि। छो जो बाप हर ॿार जे लाइ इहे ई आश रखंदा आहिनि कि हर ॿार बाप समान ठहिणो ई आहे। बाप जी हर हिकु ॿार में जो आशायूं आहिनि उहे ॼाणंदा आहियो कि नंबरवार आहिनि, लेकिन पोइ बि पंहिंजे नंबर अनुसार बि संपन्न त ठहिणो ई आहे। हर हिक जे पुरुषार्थ खे ॾिसंदा आहिनि, छा करनि था। बाप खे ॾाढो प्यारु ईंदो आहे। ॿार जॾहिं महिनत कंदा आहिनि न त ॾाढो प्यारु ईंदो आहे शिव बाबा खे, बाप दादा खे, कि महिनत सां छुटी वञनि, प्यार में खोइजी वञनि। प्यार में मेजॉरिटी पास आहिनि, लेकिन ॻाल्हियुनि में अची वेंदा आहिनि त बाप खे भुलिजी वेंदा आहिनि। चारों ओर जे ॿारनि खे बाप दादा जो पदम पदम गुणा प्यार, आत्मिक प्यार, दिल जो दुलार स्वीकार हुजे। सभिनि खे मालिक ॿारनि खे बाप लख लख वधायूं ॾियनि था। उड़ंदा हलो, उड़ाईंदा हलो। अच्छा, वरदाना स्वस्थिति द्वारा सर्व परिस्थितियुनि खे पार करण वारा निराकारी अलंकारी ठहो। जो अलंकारी आहिनि उहे कॾहिं देह अहंकारी न ठही सघंदा आहिनि। निराकारी अलंकारी रहण इहे मनमना भव मध्याजी भव आहे। जॾहिं अहिड़ी स्वस्थिति में सदा रहंदा त सर्व परिस्थितियुनि खे सहज पार करे छॾंदा। निराकारी ऐं अलंकारी स्थिति में रहंदा अर्थात मनमना भव मध्याजी भव में त सर्व परिस्थितियुनि खे सहज पार करे वठंदा। इन सां अनेक पुराणा स्वभाव समाप्त थी वेंदा। स्व में आत्मा जो भाव ॾिसण सां स्वभाव जी ॻाल्हियूं समाप्त थी वेंदियूं। ऐं सामनो करण जी सर्वशक्ति स्वयं में अची वेंदी। आत्मिक भाव ॾिसण सां जो भाव स्वभाव में ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं ऐं सामनो करण जी सर्वशक्ति अची वेंदी।
स्लोगन आहे संकल्प जो हिकु कदम तव्हांजो त सहयोग जो 1000 कदम बाबा जो। अव्यक्त इशारो सदा हर्षित रहण लाइ सरल ठहो, नेचर खे सरल ठाहियो, सहनशील ठहो। जो पंहिंजी व ॿियनि जी बीती खे न ॾिसंदा आहिनि, सेकेंड में फुल स्टॉप लॻाईंदा आहिनि, उहे सरल चित हूंदा आहिनि। ऐं जो सरल चित हूंदा आहिनि उन्हनि जे नयन सां, मुख सां, चलन सां मधुरता, हर्षित मुक्ता प्रत्यक्ष रूप में ॾेखारे में ॾींदी आहे। त अहिड़ी सरल जी स्थिति वारा ॿियनि खे बि सरल चित ठाहे छॾींदा। सरल चित माना जो ॻाल्हि ॿुधी ॾिठी बि उहा सारयुक्त हुजे ऐं सार खे उठायूं। हिन बाबा शरदा चवनि सरल चित कॾहिं ठही सघंदा जॾहिं तव्हां ॻाल्हियुनि खे भुलिजी वेंदा, है न। ॻाल्हियुनि खे दिमाग़ में रहंदव त एडजस्ट न थी पाईंदव, व्यवहार में न ईंदव, ॻाल्हियुनि खे भुलिजंदा वेंदव, सार उठाईंदा वेंदव त तव्हांजा नैन मुख चलन में हर्षित मुक्ता रहंदी, मधुरता रहंदी। त बाबा कॾहिं कॾहिं थी न ईज़ी नेचर, ईज़ी नेचर मतिलबु चलो जो थियो, चलो अॻियां वधो, इनखे चइबो आहे सरल चित। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।